हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे हुकुम ते हज़रत लूत अलैहिस्सलाम सदोम पहुतो। ॾिठाई त उतां जा रहवासी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे बुराइनि में मुब्तला आहिनि। मंझंदि हिकिड़ी गंदी आदत इहा हुई त हू पंहिंजी नफ़्सानी ख़्वाहिशनि जी पूराई औरतुनि बदिरां मर्दनि मां कंदा हुआ। इन्ही नापाक अमल जी इजाद बि उन्ही क़ौम जी कयल आहे। हू ईअं करण में फ़ख़्रु महसूस कंदा हुआ। हू एॾा त बदमाश ऐं बदकिरदार हुआ जो ॿाहिरां आयल सौदागरनि जो माल टेस्ट ऐं ॾिसण जे बहाने खणी खाई वेंदा हुआ। ही एॾा त बदमाश हुआ जो हिकिड़े भेरे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे कंहिं पाड़ेसिरी खे हज़रत लूत अलैहिस्सलाम जी ख़ैरियत मालूम करण लाइ सिदोम रवानो कयो। जॾहिं हू सिदोम पहुतो त हिकिड़े शख़्स खेसि मथे में पथर हणी रतो रत करे छॾियो ऐं चवणु लॻो त मूं तुंहिंजो मथो ॻाढ़ो कयो आहे, इन्हे जी मज़दूरी अता कर। हुन शख़्स नेठि सदोमी उन शख़्स खे सदोम जे बादशाह वटि आंदो ऐं फ़रियाद कयईं त मूं हिन जो मथो ॻाढ़ो कयो आहे, ही मज़दूरी नथो ॾे। बादशाह उन शख़्स खे चयो त सदोमी हक़ ते आहे, हुन खे मज़दूरी ॾे। उन शख़्स खे ॾाढी कावड़ लॻी ऐं पासे में पयल पथर खणी बादशाह जे मथे में हणी कजाई ऐं चयईं त तूं मुंहिंजी ही मज़दूरी सदोमी खे ॾेई छॾिजांइ। ईअं चई उतां भॼी निकितो ऐं सॼी माजरा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे अॻियां अची बयानु कयईं। हज़रत लूत अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो भाइटियो हो। संदसि पीउ जो नालो हारान ऐं ॾाॾे जो नालो आज़र हो। हुनजी पैदाश शाम में थी हुई। उतां हिन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां गॾु मिस्र ॾांहुं हिजरत कई। मिस्र खां पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फ़लस्तीन हलियो वियो ऐं हज़रत लूत अलैहिस्सलाम खे फ़लस्तीन खां हिकु ॾींहुं ऐं राति जे सफ़र ते आबाद चैन वसंदन सदोम, आमूरा, कारोमा ऐं सबोइम ॾांहुं मोकिलियईं त उते वञी दीन हक़ जी प्रचार करे। हज़रत लूत अलैहिस्सलाम उन्हनि खे बेहयाई ऐं हरामखोरियुनि ते मलामत कई, खेनि शराफ़त ऐं पाकीज़गी जी ज़िंदगी गुज़ारण जो सबक़ सेखारियईं। ॾाढे प्यार ऐं मुहबत सां खेनि हक़ जी दावत ॾींदो रहियो। अॻियनि क़ौमनि जी तबाहकारियुनि ऐं बदआमालनि जे बुछड़नि नतीजनि बाबति खेनि आगाह कंदो हो। हू एॾा त शरीर हुआ जो उल्टो हज़रत लूत अलैहिस्सलाम ते चिथरनि कंदे चवंदा हुआ त पाक दामन माण्हुनि जो असांजी वसंदनि में कहिड़ो कमु, हो हितां हलियो वञ, असां पंहिंजे ऐश ऐं इशरत जी ज़िंदगी न छॾींदासीं। हिकिड़े भेरे महफ़िल में हज़रत लूत अलैहिस्सलाम अॻियनि क़ौमनि ते आयल अज़ाबनि जो ज़िक्र कयो त हू कावड़जी विया ऐं चवण लॻा त अय लूत, अॼु खां पोइ असांखे उहे नसीहतूं न कजांइ। जेकॾहिं असांजा कम तुंहिंजे अल्लाह खे नथा वणनि त चईंसि भली असां ते इहो अज़ाब नाज़िल करे, जंहिंसां तूं असांखे हर हर डिॼारी पियो। होॾां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम झंग में घुमी रहियो हो त संदन नज़र टिनि शख़्सनि ते पई। हू ॾाढो ख़ुशि थियो ऐं उन्हनि खे साण करे महिमान निवाज़ी लाइ पंहिंजे घर वठी आयो ऐं गाबो ज़बह करे उन जे गोश्त पचाए अची संदन अॻियां रखियईं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ॾाढो महिमान निवाज़ हो। संदसि आदत हूंदी हुई त महिमान खां सवाइ खाधो न खाईंदो हो। जॾहिं उन्हनि शख़्सनि खाइण खां इनकार कयो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे दिलि में डपु थियो त मथां उहे दुश्मन त कोन आहिनि। उन्हनि शख़्सनि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे चयो, ख़ौफ़ न कर, असीं अल्लाह ताला जा फ़रिश्ता आहियूं ऐं हज़रत लूत अलैहिस्सलाम जी क़ौम ते अज़ाब करण लाइ सिदोम पिया वञूं। हज़रत इब्राहिम खे हाणे पक थी वई त उहे अल्लाह साईं जा फ़रिश्ता आहिनि। उन ते हू खेनि चवणु लॻो त अवीं उन्हनि खे छो था तबाह करियो? उन्हनि में त हज़रत लूत अलैहिस्सलाम जहिड़ो परहेज़गार पैगंबर बि मौजूदु आहे ऐं हू मुंहिंजो भाइटियो बि आहे ऐं हक़ जो पेरोकार आहे। फ़रिश्तनि जवाबु ॾिनो त असांखे उन मामले जी भली भित ॼाण आहे, पर अल्लाह जो फ़ैसिलो त लूत अलैहिस्सलाम जी क़ौम पंहिंजी शरारत, बदअमली ऐं बेहयाई में हद खां वधी वई आहे, तंहिं करे असांखे ज़रूरु कमु कजे। अलबत्त लूत अलैहिस्सलाम ऐं उन जो ख़ानदान महफ़ूज़ रहंदो। बहरहाल मलाइक हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां मोकिलाए सदोम में अची हज़रत लूत अलैहिस्सलाम जा महिमान थिया। उहे पंहिंजी शक्ल सूरत में हसीन, ख़ूबसूरत ऐं गभरू छोकिरनि जहिड़ा लॻी रहिया हुआ। हज़रत लूत अलैहिस्सलाम जॾहिं उन्हनि महिमाननि खे ॾिठो त घबराइजी वियो। सोचणु लॻो त बदबख़्त क़ौम मुंहिंजे इन्हनि महिमाननि सां अलाए कहिड़ो सलूक कंदी। अञा हज़रत लूत अलैहिस्सलाम इन सोच फ़िक्र में हो त क़ौम खे अहिड़नि महिमाननि जी ख़बर पइजी वई। हू हज़रत लूत अलैहिस्सलाम जे घर ते काहे आया ऐं चवणु लॻा त महिमान असांजे हवाले कर।
हज़रत लूत अलैहिस्सलाम जी परेशानी ॾिसी फ़रिश्तनि चयो त तूं फ़िकर न कर, असीं अल्लाह ताला जा मलाइका आहियूं, सॻो ई इन क़ौम ते अज़ाब नाज़ुल करण वारा आहियूं। जॾहिं पिरह फिटी त फ़रिश्तनि लूत अलैहिस्सलाम खे इशारो कयो त हू पंहिंजे ख़ानदान सुमैत हितां निकिरी वञे। हज़रत लूत अलैहिस्सलाम पंहिंजे ख़ानदान सुमैत उतां निकितो। संदसि घरवारी रस्ते मां वापसि मोटी आई। जॾहिं हज़रत लूत अलैहिस्सलाम ऐं उन जा पेरोकार सिदोम खां ॿाहिरि हलिया विया त सभ खां अॻु हिकिड़ी हैबतनाक रड़ थी, जंहिंसां सिदोम वारनि जे कननि ऐं दिलनि जा पर्दा फाटी पिया। पोइ उन्हनि जे वसंदनि खे ऊंधो करे मथां पथरनि जो वसकारो कयो वियो। अहिड़ी तरह उन्हनि जो नालो निशान बि मिटिजी वियो। सिदोम ते अलाह जो अज़ाब नाज़ुल थियण खां पोइ हज़रत लूत अलैहिस्सलाम उतां लॾे कुझु ज़मानो सिनोरिया में गुज़ारियो। पोइ उतां लॾे वेझो ई हिकु जाबुलू इलाइक़े में आबाद थियो ऐं उते ई संदसि इंतकाल थियो।